अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आवाज़ न्यूज़ में भलीकार माया गज़ाला आपडो सभ खां पहिरियां हिकु नज़र हेडलाइंस ते। मुल्क में कोरोना वायरस की सूरतयाल संगीन थी वञण सबब वफ़ाक़ी हुकूमत तालीमी इदारनि में रिथियल समूरा इम्तिहान 15 जून ताईं मुलतवी करण जो फ़ैसिलो करे वरितो। तालीम वारे वफ़ाक़ी वज़ीर शफ़क़त महमूद जो चवण आहे त 15 जून ताईं मुल्क में को बि इम्तिहान न थींदो। कैम्ब्रिज जे इंतज़ामनि हेठि ए ऐं ओ लेवल जा इम्तिहान बि मुलतवी कया विया, जेके ऑक्टोबर में थींदा। मई जे 3 हफ़्ते में हालतुनि जो ॿीहर जाइज़ो वरितो वेंदो। कश्मीरियुनि जी मर्ज़ी खां सवाइ को बि फ़ैसिलो न करणु घुर्जे। मुस्लिम लीग नून कश्मीरी अवाम जी ख़िदमत कई आहे। हुकूमत खे 5 साल बर्दाश्त करे वेंदासीं, पर अवाम न करे सघंदो। कश्मीर जे मामले ते साज़िश जी बुई अची रही आहे। कश्मीर जी चूंड असांजी चूंड आहे। भरपूर मुहिम हलाई वेंदी। आज़ाद कश्मीर चूंडुनि में नून लीग जी कामयाबी यकीनी आहे। इमरान ख़ान ए नारो कंहिं ॿिए खे न पर पंहिंजो पाण खे ॾेई रहियो आहे। पाकिस्तान में हुकूमत कोरोना ते ज़ाब्तो आणण में नाकाम वई आहे। मुस्लिम लीग नून जी नायब सदर मरियम नवाज़ियूं इस्लामाबाद में मीडिया सां ॻाल्हियूं। नेब जाली बैंक खातनि वारे स्कैंडल में अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी ख़िलाफ़ हिकु ॿियो रेफरेंस दाख़िल करे वरितो। आसिफ अली ज़रदारी ख़िलाफ़ 8 अरब रुपयनि जे मनी लॉन्ड्रिंग जो रेफरेंस दाख़िल कयो वियो। रेफरेंस में अवानी सदर जो अॻूणो स्टेनोग्राफर मुश्ताक अहमद बि शरीक जवाबदार तौर नामज़द। सिंध हाई कोर्ट वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह सिंध काबीना जे मेंबरनि ऐं चीफ सेक्रेटरी जूं पघारूं बंदि करण जो हुकुम ॾेई छॾियो। सिंध हाई कोर्ट सखर बेंच मार्केट कमेटी जे रिटायर्ड मुलाज़िमनि जी पेंशन बाबति केस जी ॿुधणी दौरान हुकुम ॾिनो। अदालत रिमार्क्स ॾिना आहिनि त जेकॾहिं रिटायर्ड मुलाज़िमनि खे 11 मई ताईं पेंशन न मिली त केस सिंध जे गवर्नर ॾांहुं उमाणियो वेंदो। सिंध काबीना कोरोना एसओपीज़ ते अमल दरामद लाइ पाक फ़ौज खां मदद वठण जी मंज़ूरी ॾेई छॾी। एसओपीज़ ते अमल खे यकीनी बणाइण लाइ घुर्बल क़दम खणण जो फ़ैसिलो। काबीना पुलिस एक्ट 1861 ऐं रिवाइवल ऑफ पुलिस ऑर्डर 2002 तरमीमी एक्ट जी बि मंज़ूरी ॾेई छॾी। काबीना पारां थरकोट ब्लॉक 1 में पावर कंपनी जी ज़मीन पावर जनरेशन जे इस्तेमाल जे लाइ पिणु मंज़ूर कई वई। वज़ीर आज़म इमरान ख़ान सां जहांगीर तरीन जे हम ख़याल ग्रुप जे मेंबरनि जी मुलाक़ात। मेंबरनि पारां जहांगीर तरीन ख़िलाफ़ खंड स्कैंडल केसिस ते ख़दशनि जो इज़हार। वज़ीर आज़म जो चवणु आहे त जहांगीर तरीन सां इंसाफ़ ज़रूर थींदो। ऐं सुध समा वारे वफ़ाक़ी वज़ीर फवाद चौधरी चयो आहे त ईंदड़ आम चूंडूं इलेक्ट्रॉनिक वोटिंग सिस्टम तहत थींदियूं। इलेक्ट्रॉनिक मशीनुनि जो टेक्निकल हिस्सो मुकमल थी चुको आहे। वज़ीर आज़म चूंड सुधारनि बाबति रिपोर्ट तलब करे वरिती आहे। अपोज़िशन खे संजीदा रवैयो अख़्तियार करे चूंड सुधारनि बाबति तजवीज़ूं ॾियणु घुर्जनि। असांजी कोशिश आहे त मुकमल लॉकडाउन न लॻाए वञे। मुल्क अंदरि 20 लख माण्हू कोरोना वैक्सीन कराए चुका आहिनि।